नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ईंदा खूबसूरत अदाकारा ऐं मॉडल आमना इलियास कुछ ॾींहं अॻु इंस्टाग्राम ते हिकु वीडियो शेयर कई है, जंहिंमें हू पंहिंजे घर में वेठल दोस्त मशहूर मेकअप आर्टिस्ट अरशद खान के गलती सां बाह ॾेई छॾी, जॾहिं त हाणे अदाकारा हिकु नौजवान के गलती सां लत वाए कढी है। हकीकत में आमना इलियास हिकु चैलेंज पूरो करण लाइ नौजवान जे मथे ते सूफ़ रखी उन खे लत हणी किराइण जी कोशिश कई, पर आमना जी लत सूफ़ बदिरां नौजवान के मथे में लगी वही, जंहिं ते अदाकारा हैरान ऐं परेशान थी वही। वीडियो शेयर कंदे आमना इलियास कैप्शन में लिखियो त बिल्स आई मन ठीक निशानी ते हिकु वधीक लिखियो आहे त वीडियो में को बि ज़ख्मी न आहे थियो, जॾहिं त तव्हां उन चैलेंज के घर में पूरो करण जी कोशिश न कयो। मॉडल ऐं अदाकारा आमना इलियास सोशल मीडिया ते पंहिंजे मदाहिन लाइ दिलचस्प वीडियो शेयर कंदी रहंदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।